الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وعلى آله وأزواجه وأصحابه وعلماء أمته وصلاه ملته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد. فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قد جاءكم من الله نور وكتاب مبين. صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. अंधन अंधकार वनी सजन लदो सोजरो प्यादा वनी पर प्यास संभरिया कीन सवार वो मोहब्बत सान निहार लधा लतीफ चे गंद जनी जे गोद में पबड़ा पोशाक अज उन्हनि जी औताक राजा जी आयो। हमदई सलात खां बाद काबिल तालीम बिरादरम खतीब आले सुन्नत
साईं मौलवी मोहम्मद अहमद कुंभार नईमी दामद बरकात मुलालिया। स्टेज ते जलवा फरोज काबिल एहतराम सादात किराम व उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम मुअज़्ज़िज़ मेहमानान गिरामी व इंतज़ामिया जलसा व बिरादरान इस्लाम, सियारे जे हिसाब सां काफ़ी टाइम गुज़री वियो आहे। नए साल शुरू थियण में बाक़ी को कलाक वञी रहियो आहे। जंहिंजो जेकॾहिं हलियासीं त ही जलसो 2 सालनि में थी वेंदो। सन 15 ताईं हलाईंदासीं इंशा अल्लाह ताला। दोस्तों, सियारे जे हिसाब सां काफ़ी वक्त गुज़री चुको आहे। हर साल वांगे हिन साल बि असांजी ककरान जी रंध बिरादरी जे तरफ़ां बिरादरन अदा फ़कीर हाजी उबाए जी निगरानी में बिरादरन साईं मौलवी महमूद साहब जी निगरानी में अज़ीम शान प्रोग्राम हर साल वांगे हिन साल भी मल्हायो पियो वञे। असां तव्हांजी दुआ आहे रब करीम शाल असांजे इन्हनि दोस्तनि जी इहा महिनत मोहब्बत ख़र्च पंहिंजी बारगाह में पंहिंजे महबूब जी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। मूं इन मौक़े ते क़ुरान शरीफ़ जी हिकु आयत सॻोरी पढ़ी आहे, उन जी माना ऐं शुरू खां मदीने जे साईं जे नूर जो बयान। पोइ जेसिताईं रब मूंखे हलरायो अवां जे ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। मुझे मिठे महबूब जो फरमाने आली शान त ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुस्लमानो, जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सिंगारे वेझो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन प्रोग्राम जो सिंगार बणिजी पए। सल्लल्लाहु अलैहि या चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो, अल्लाह ताला जी जात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, कद जाअकुम तहकीक आयो तव्हां वटि मिनल्लाह अल्लाह जे तरफ़ां नूर किताब मुबीन। एक नूर ॿियो रोशन किताब। रोशन किताब मां त हिन महफ़िल में वेठल नंढड़ा ॿार बि सम्झी विया हूंदा त मुराद क़ुरान शरीफ़ आहे। मसइलो आहे नूर जो। नूर में इख्तिलाफ आहे। अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत वल जमात जो अक़ीदो, जमहूर आलिमन सगोरन जो नज़रियो अक़ीदो फरमाइन था त नूर खां मुराद 12 रबिउल अव्वल ते अचण वारी हस्ती बिनी जहानन जो सरदार लौला कलमा जो शहंशाह अल्लाह जे मिठे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर मुरादा। सुभान अल्लाह।
तवील मौजू आहे, मुख़्तसरन समझाइण जी कोशिश कंदुसि त असांजी जेका नई नस्ल आहे उन्हनि खे ख़बर पए त मदीने जे साईं जूं केतिरियूं सूरतूं ऐं नूर आहिनि त कॾहिं खां अल्लाह साईं नूर खे कॾहिं पैदा फरमायो। वरी मुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकु सूरत बशरा त बशरी सूरत कॾहिं खां मुंहिंजे रब करीम पंहिंजे हबीब खे अता फरमाई। ये ॿई ॻाल्हियूं सम्झाइण जी कोशिश कंदुसि मुंहिंजा प्यारा दोस्तो, बल्कि असहाबन सगोरन मुझे मिठे महबूब जी बारगाह में अर्ज कयो, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, तव्हां नूर आयो, अल्लाह से तव्हां खे नूर फरमायो आ, तव्हां खे रब बशर भी फरमायो आ। ऐं असांजा पाक रब पहिरीं ॻाल्हि त नूर अॻ में आ, असां खे ॿुधायो अवां नूर आयो त अवां जी पैदाइश कॾहिं जी आ, अवां जी तख़लीक़ कॾहिं जी आ। मुझे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कुन्तु कंज़न मख़फ़ियन फ़अहबब्तु अल उरफ़ फ़ख़लक़तुल ख़ल्क़। अल्लाह साईं गुझो खज़ानो हुयो, रब करीम खे कई कोन थे जातो सुञातो, पोइ अल्लाह पाक इरादो कयो त मां मख़लूक खे पैदा कयां जेके मुंहिंजी तारीफ़ कनि, मूंखे सुञाणनि, रब चवनि सुभान अल्लाह चवनि, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह चवनि, ला इलाहा इल्लल्लाह जो तवारो कनि, नमाज़ूं पढ़नि, मस्जिदूं बनाइनि, मदरसा बनाइनि। मुंहिंजा प्यारा दोस्तो, मदीने जे साईं फरमायो त अल्लाह साईं लिखियल खज़ानो मख़फ़ी खज़ानो हुयो, रब पाण फरमायो त आऊं कुझो खज़ानो होसि। पोइ मूं सोचो त मां पंहिंजे मख़लूक खे पैदा कयां जेके सुञाणनि, मुंहिंजी तारीफ़ कनि। अल्लाह जे हबीब फरमायो, पोइ जॾहिं ख़ुदा मख़लूक खे पैदा करण जो इरादो कयो त सभ खां अॻ में मां रसूलुल्लाह जो नूर पैदा फरमायो। सब खां अॻ में मुंहिंजो नूर अल्लाह पाक पैदा फरमायो। मुंहिंजा प्यारा वो कहिड़ो वक़्तु हो, अचो त सिंधी ज़बान में मुकम्मल क़ुरान जो तर्जुमो बैतन में पेश करण वारो सुनो हज़रत क़िबला साईं शाह अब्दुल्लाह रहमतुल्लाह अलैह छा तो तर्जुमो करे, फरमाए तो साहड़ जा सिंगार, साहड़ जा सिंगार अनॾिठे अॻु हुआ, नका कुल फयकून हुए, नका बी पजार, नकी सिज हो नकी चंड हो, न हुई तो ही थी तवार, तॾे मोहब्बत साण मिहार लायाई लतीफ़ जे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अञा का शइ कान पैदा न आसमान हा न ज़मीन हुयो, न मुंहिंजा प्यारा गुलमान हा न हूर हुयो, न मलाइक न जिन्न न बशर न जन्नत न दोज़ख न अर्श न कुर्सी न लोह न कलम न आसमान ज़मीन, का बि शइ कान हुई। अल्लाह साईं सब खां अॻ में पंहिंजे प्यारे पाक महबूब जे नूर खे पैदा फरमायो। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तकीर, नारे हैदरी, नारे पीर। प्यारे मुसलमान भाइयों, अर्ज कयो मुझे महबूब जे गुलामन पंहिंजे हबीब खे साईं अॻ में अवां के रब पैदा फरमायो। पो केतरे वक्त खां पो अल्लाह भी मखलूक पैदा फरमाई। मुझे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुझा गुलामो
जिए जो रब मुखे पैदा फरमायो अञा कुछ कोन हो तमा अल्लाह जी बारगाह में शुक्राने जो नफल अदा कयो उन शुक्राने जे नफल के मूं कीअं पढ़ियो पहिरीं रकात जे क़याम में साईं फरमाईंदा त मां 1000 साल बीठो हुयुसि सुभान अल्लाह सुभान 1000 साल जो क़याम खां बाद मां रुकू में वेस 1000 साल मूं रुकू में लगाया पेरे सजदे में 1000 साल बे सजदे में 1000 साल वरी बी रकात जे क़याम में भीण में 1000 साल वरी रुकू में 1000 साल वरी सजदे में 1000 साल वरी बे सजदे में 1000 साल बिटाईदा दो फरमात कशे तेल कशा अदा डेल कयूं मेरा लाहूती लतीफ ते तन खे दियन तसा कोई गुरु जे कसा पासे कन पान खे मदीने जे साईं फरमायो इए मो अल्लाह जी बारगाह में नफल मुकम्मल कयो मुझा प्यारा दोस्तों वरी जिब्राइल अलैहिस्सलाम जी बयानी बुधो अल्लाह जा महबूब वेठा जिब्राइल अलैहिस्सलाम आयो मुझे हबीब फरमायो जिब्राइल उम्र तुझी वडी आ या मा रसूलुल्लाह जी उम्र वडी आ थोरो बुधा त सही जिब्राइल अलैहिस्सलाम अर्ज कयो मुझा महबूब मुखे मुझी उम्र जी खबर काने का मुझी तमाम वडी उम्र आ मुखे अंदाजो ना है अल्लाह जे महबूब फरमायो निशानी तू बुधा तुझी उम्र जो अंदाजो मां थो लगाया मुझा महबूब निशानी यार एतरो मुखे याद आ जने अल्लाह से मां जिब्राइल खे पैदा फरमायो मां अल्लाह जी बारगाह में न्यारो त हिकड़ो सितारो आ जेको 70,000 साल अल्लाह जी बारगाह में मूं चमकंदे ॾिठो वरी 70,000 साल गायब थींदे ॾिठो इएं ज़ाहिर इएं गायब थींदे उन सितारे खे मूं जिब्राइल पंहिंजे अखियुनि सां 72,000 मरतबा ॾिठो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे मऊ फरमायो जिब्राइल फैसलो थियो उम्र में आऊं तो खां वडो है साईं कीअं मऊन फरमायो जेको सितारो तो अल्लाह जी बारगाह में चमकंदे ॾिठो यानी 3 अरब 3 करोड़ साल 72,000 मरतबा तो ॾिठो आहे त असां हिसाब था कयूं त 3 अरब 3 करोड़ साल जेको सितारो तो खुदा जी बारगाह में चमकंदे ॾिठो ऐ जिब्राइल अॼु वो सितारो तो के ॾेखारियो त सुञाणे मुझा महबूब 72,000 मरतबा जिस सितारे खे मूं ॾिठो आहे अॼु कीअं कोन सुञाणंदुसि मुंहिंजे हबीब पंहिंजे पेशानीअ तां पटको मुबारक मथे हटायो त सोने जे पेशानीअ में उहो साॻियो सितारो चिमकण लॻो जिब्राइल अर्ज़ कयो मुंहिंजा महबूब रब मूंखे न भुलाए खुदा जो सो इहो साॻियो सितारो आहे जेको मूं अल्लाह जी बारगाह में ॾिठो सुभान अल्लाह मुझे हबीब फरमाया जिब्राइल मुखे बि अल्लाह जो कसम यो सितारो मां मुस्तफा हुयुसि मुझी उम्र तवा का वली आ बिटाई घोड़ रहमतुल्लाह अलैह एक रिवायत जो तर्जुमो कयो पर अग में रिवायत बुधो पो अल्लाह साईं एतरे अरसे खां बाद रूहन खे पैदा कयो आलम अरवाह में रूह आया रूह पैदा थिया जिते असां जा रूह भी मौजूद हा मुझा प्यारा रब करीम पंहिंजे महबूब जे नूर खे सितारे मां कढी वरी रूह में रखियो महबूब जो जेको पाक रूह उन रूह में रखी जई वक्त में खुदा पाक आलम अरवाह में महबूब जे रूह खे आंदो त सभई रूह हैरान थी विया सजो आलम अरवा नूरी नूर थियो सुभान अल्लाह सब साईं जे रूह ने ॾियण लगा
बेटा इजाज़त फरमा असां उते वेठा हासीं मदीने जे साईं जो पाक रूह आयो अल्लाह ताला जी जात बाबरकात फरमायो अलस्तु बिरब्बिकुम छा मां तव्हां जो रब न आहियां त सभिनी रूहनि मदीने जे साईं जे रूह में निहारियो त असां जो बुज़ुर्ग रूह छा थो चवे असां सभिनी साईं जे रूह ने निहारियो बेटा इजाज़त फरमाए त उहा कचहरी विसरी कान झूपन में जमासा पवार में पेयूं झूपन में जे मासा पवार में पेयूं गालियूं गुण से संदन मुझे रूह में रहियूं गालियूं गुण से संदन मुझे रूह में रहियूं सारियो सा ही सोबत सारियो साई सोबत हाय हाय हथड़ा हला मोतन मारुन जामिया उमर आहन हर झूप चवे तो आलम अरवाह है आलम अरवाह वारी कचहरी मुखा विसरी कर झांगियड़न के जेकर असलऊ ना जाइए झांगियड़न के जेकर असलऊ ना जाइए तो मत मुई जीतन ते हूं तन हटाइए तो मत मुई जीतन ते हूं तन हटाइए हाय हाय हालन सी अल्लाह हाय हाय हिन्ना हालन सी ओ किए बेड़ी चे बनावो तन मारो जामिया उमर आहन हर सुभान अल्लाह जेही आया जेते ही तब अपन जी जेही आया जेते ही तब अपन जी आया कान सरे छागन रे केड़े तरफ कहूँ कान सरे छागन रे केड़े तरफ कहूँ सरसन ले लतीफ ते सरसन ले सैयद ते हाय हाय हथड़ा हला मोतन मारुन जामिया उमर आहन हर सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे ताकीद नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत प्यारा मुसलमान भाइयों अलस्तु बिरब्बिकुम रब करीम फरमायो उन टाइम में रूहन मदीने जे साईं जे रूह दे निहारो असां जो बुजुर्ग रूह छा थो चवे मुझे हबीब सब खां अग में मुझा प्यारा फरमायो भला मुझा पाक रब तू मुझो रब तो सभिनी चयो कालू भला हां रब असां जो तू रब आई फिटाई जात फरमाए उन दिहाड़े अल्लाह जे हबीब सब खां अग में ईमान दो मदीने जे साईं जो रब तारुफ करायो त जोड़े जोड़ जहान जी जदे जोड़े आए खावंद खास खलके मोहम्मद मुकाई कलमो ते करीम ते चितो चायाए अना मौला कवंत महबूबे ये उताई कोई लिखी दिनाई अदबई सरहा सैयद के किसो मुख्तसर रूह खां वरी मदीने जे साईं जे नूर खे अल्लाह से हज़रत आदम अलैहिस्सलाम जे पुछियो मुबारक में आजो हजरत सैयदना आदम अलैहिस्सलाम जे पुछियो मुबारक में जने मुझे मिठे मुरसल मदीने वाले साईं जो नूर आयो अग्या पुछा मलाइक पुछा कतारू सुफू बजो सलातू का पढ़न हबीब जो इस्तकबाल का कर आदम अलैहिस्सलाम अर्ज कयो मुझा मौला हे मुझे केड़े अमल जी बरकत जो मुझो शान अन्या वधियो आ अल्लाह से फरमायो मुझा आदम नबी तू मुझो नबी आ शान वारो आही पर हे जो इजाफो थियो आ यो तुझी पुछिया में मुझे मिठे मुरसल मदीने जे मीर जी नूर जी बरकत सुभान अल्लाह सुभान
मुझा मौला यो नूर पुछा मुझी पेशानी में अग्या हो जे अल्लाह से पेशानी में आ दो सजे जन्नत में नूर ही नूर अर्ज के मुझा मौला एड़ो सोनो नूर मुझे आंगूठन जे नहन में आन तमा चुम्मी जा अल्लाह ताला दी दात बरकत पंहिंजे हबीब जे नूर खे आदम अलैहि सलाम जे अंगूठन मुबारकन में आंदो ऐं अल्लाह साईं जे नबी हजरत आदम अलैहि सलाम बई अंगूठा चुम्मी अखियन ते रखा ऐं मदीने जे मीर सालो लाई दे अदा लाई दे त पल गंज पाई दे मदीने जे मीर सालो लाई दे त पल गंज पाई दे हाँ पल गंज पाई दे उजरो पई जो कलब कंदो कर नाले मिठे जो अदब कंदो कर ही नालो नेणन सां लाए जे चुम दे अदा चुम दे त पल गंज पाई दे पल गंज पाई दे मदीने जे मीर सालो लाई दे अदा लाई दे त पल गंज पाई दे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत आदम अलैहि सलाम पंहिंजे सिंधी माहौल में चवंदा आहिनि त अकेलो माण्हू न खिलंदे ठहे न रोंदे ठहे हजरत आदम अलैहि सलाम से अब्दुल गनी अर्ज कयो अल्लाह खे ताने अकेलो चोया को हम घुमूं फिरूं के तबसरा कयूं तुझे जन्नत में अल्लाह से खाबे पासे का हजरत बीबी हवा के पैदा फरमायो जरे हजरत ॾाढी हवा पैदा थी आदम अलैहि सलाम जो हम जिन्स खे ॾिठो त माइल उन्स पैदा पाण वेझे वञण जो इरादो कयो न ख़बरूं कढां ते अमाई साहबा किथां जी किथां आई आहे जियां जो वेझे थियण जो इरादो कयूं अल्लाह पाक फरमायो आदम अलैहि सलाम वेझो न वञ निकाह जो इंतजार कर अञा शादी थींदी निकाह थींदो शादी थींदी अल्लाह से जिब्रील खे मोकिलियो जिब्रील वञ हजरत आदम अलैहि सलाम जो निकाह हजरत जिब्रील अलैहि सलाम निकाह पढ़ायो निकाह खां बाद आदम अलैहि सलाम वरी उथण जी कोशिश कई अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा नबी आदम अञा तोखे वेझो वञणो न आहे हक़ महर बाक़ी हक़ महर ॾेई पोइ आदम अलैहि सलाम अर्ज़ कयो मुंहिंजा मौला हक़ महर छा आहे अल्लाह पाक फरमायो जेको नूर तुंहिंजी पेशानी में तुंहिंजी पुठीअ में आयो तुंहिंजे आंगूठनि ते नून में आयो जेके तूं चुमियूं ॾिनियूं आहिनि उन सरदार ते 10 सलातूं पढ़ त हक़ महर अदा थी वेंदो सुभान अल्लाह सुभान सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दोस्तों बुजुर्गों हिया मुझे महबूब जी सलात सगोरी हक़ महर 10 सलात गाल निकरी पई आ फजीलत दी गाल बुधाइण मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफर खां मोटिया सुभान अल्लाह वो हिकड़ो जबल आ उन जबल जे दामन में सुने हबीब फरमायो मुझा गुलाम हिते उठ विहारियो हिते घोड़ा बधो हिते बिहो मानी धन मानी वगैरह खाओ पोइ थोड़ो थक भञो पोइ अगते हलदासी मुझे असहाबन मुझे महबूब जे असहाबन सवारियूं बिहारियूं हड़ूं लाथियूं सामान लाथा सब लही वेठा हाने मानी खाइण जो इरादो कयो हड़ूं जो खोलियां बोड़ बाड़ी कोन हो अदा ॿियो कुझु गुंद पानी कोन हो मुझे मिठे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाबन रुखियूं मानियूं कढियूं सुभान अल्लाह वाह सही बात हाय हाय
रुखी सुखी पर मिठे महबूब जा पक्का सुभान सच्चा अल्लाह खुदा जो कसमा काफरन बोरियूं पैसे ये पैसा खणो मदीने वाले संग चले जाओ हे रिश्ता खणो हे जमीनूं खणो ओदा खणो मगर मुझे महबूब जे गुलामन फरमायो जोगी ॿिया बि खणा सुभान अल्लाह पर मुझो लिखो लाहू चन से सुभान अल्लाह है जोगी ॿिया बि खणा पर लिखो मुझो लाहू चन से जोगियन में जोगी है करो जोगियन में जोगी है करो जंहिंजे मोह में मणिया सुभान अल्लाह जंहिंजे मोह में मणिया लिखो मुझो लाहू चन से लिखो मुझो लाहू चन से है अदियूं शाह लतीफ चए हित जो घोट लतीफ चए मियां बस अगतों शाला बना अगतों शाला बना लिखो मुझो लाहू चन से लिखो मुझो लाहू चन से सुभान अल्लाह पतंगन पोह कयो मिड़िया मथे मच पसील हसन लिचिया सड़ियो मथे सच पो किचन संदा गच विचार न वठाया सुभान अल्लाह रुखियो सुखो हो सोने हबीब जा सच्चा गुलाम सुभान अल्लाह रुखियो मानियो कढी रखियो हिकड़ो सहाबी तो फरमाए ते कड़ी माखी जी मख उडामदी आई अल्लाह अल्लाह उडामी महबूब करीम जे सामू आई बूम 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 करण लगी असी बोली ने पिया समझूं साईं बोली समझे पियो साईं मुर्गे पियो जो त वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन मदीने जे साईं के खुदा रहमतुल लिल आलमीन बनायो आ रहमतुल लिल आलमीन जे ला ज़रूरियात हर शय जी बोली समझे सुभान अल्लाह तने त दाद रसी कंदो तने त फरियाद रसी करे सगंदो मुजादी दोस्तो बुजुर्गो माखे जी मख बूं बूं पई करे मदीने जा साईं मुर्गन पया अल्लाह जे महबूब जे गुलामन अर्ज कयो या सैयदी या रसूल अल्लाह अमा त बोली समझो पिया असा कोन था समझो या मख छा थी चवे मुझे हबीब फरमायो मख थी चवे त राणा कुर्ब थिया अज गरीबाने कखन में अमा कुर्बाए ता कदम भरे आया मुंह घर अची थिए जमे जरो मेहमान ताने तनूरन में फेरे हणा भान अज पेकन सूदो पान सिर घर घोरियो सैयद ता मुझा साईं अज थोड़ा करे छॾियो वॾियूं महिरबानियूं थी वयूं जो असांजे गरीबाने कखन में तव्हां कुर्बाए ता कदम भरे आया आहियो मदीने जा मीर असांजा महिमान अॼु असीं मेज़बानी करण थियूं चाहियूं मुझा साईं पंहिंजो गुलाम हिकिड़ो असां सां गॾारे ॾे मां मूंसां गॾु हले असांजे मानेरे ते हले जिते असांजो माण्हू आहे माखी बिल्कुलु तयार आहे माखी लाहे खणी अचे उन माखीअ सां अवां जा गुलाम माने खाइनि मानी माखीअ सां खाइनि साईं हिकिड़े गुलाम खे उथारियो फरमायो उन माखी जी मख सां गॾिजी वञी माखी लाहिया गुलाम तो फरमाए त मुझे रफ्तार सां गॾु पई माखी उॾामे बई वञी जॾहिं मानारे ते पहुतासीं त ॿियूं मखियूं माखीअ जूं वेठियूं हुयूं हिन उते बि बूं बूं शुरू कयो मूंखे ख़बर पई त हीअ इन्हनि जी वॾेरी आहे हिननि खे चवे थी त हटी परे थियो ॿिन्ही जहाननि जे सरदार जो गुलाम आयो आहे
प्यारा मुसलमान भाइयों मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलाम माखी कढिया माखी कढी हाने वरी उन मक सां गॾिजी जॾहिं मदीने जे साईं जी बारगाह में आया सुने हबीब फरमायो ऐ मुंहिंजा गुलाम हे माखी मुंहिंजे गुलामनि में विराए छॾ मूं माखी विराइण जो कमु शुरू कयो त उहा माखीअ जी मक वरी बू बू करण लॻी असां अर्ज़ कयो साईं माखीअ जे मक जी मुराद पूरी थी वई हाणे छा थी चवे मुंहिंजे हबीब फरमायो ये चवे थी त मुंहिंजी गुलामी क़बूल पए असांजी हीअ टूटड़ी क़बूल पए अवां जा आशिक हज़ार आहिनि साईं असांजी यारी क़बूल पए सल अवां जा आशिक साईं अवां जा आशिक हज़ार आहिनि असांजी यारी क़बूल पए सल असलख आया असलख आया अवांजी बानी ये बंदी बेकारी ये बंदी बेकारी क़बूल पए सल अवां जा आशिक साईं अवां जा आशिक हज़ार आहिनि असांजी यारी क़बूल पए सल सुभान अल्लाह उदास अखरनि सिवा तो सुना अञा त कहिने ॾिठो ई नाहे उदास अखरनि सिवा तो सुना अञा त कहिने ॾिठो ई नाहे झुले झुले पई अव्हांजी सिक में झुले झुले पई अव्हांजी सिक में ये दिल बेचारी क़बूल पए सल अवां जा आशिक साईं अवां जा आशिक हज़ार आहिनि असांजी यारी क़बूल पए सल नसीब हिन जमायत जा हबीब आहिनि अवां जे हथ में नसीब हिन रिंदनि जा हबीब आहिनि अवां जे हथ में बणियो कनीज़क बणियो कनीज़क अवां जे दर जी इहा बुहारी क़बूल पए सल अवां जा आशिक साईं अवां जा आशिक हज़ार आहिनि बस असांजी यारी क़बूल पए सल बस असांजी यारी क़बूल पए सल सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह यारा मुसलमान भाइयों आदम अलैहिस्सलाम हजरत आदम अलैहिस्सलाम जी शादी थी वई अल्लाह ताला जी दात बाबरकात मदीने जे साईं जे नूर खे हजरत बीबी हवा जे बतन पाक में आंदो वरी मलाइकनि जूं सुफ़ूं बदिजी वयूं हजरत ॾाढी हवा जो अञा शान उत्तम आला थियो हजरत ॾाढी हवा खां पोइ मुंहिंजा प्यारा पाक पुश्तन पाक रामन मां अल्लाह जे हबीब जो नूर ईंदे ईंदे जॾहिं संदन अम्मा जी जल अम्मा आमना जे बतन में जलवा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सैर कंदो मदीने जो साईं जो नूर जॾहिं अम्मा आमना जी जल जे बतन मुबारक में आयो अम्मा जी फरमाता रजब जो महीनो हो 6 तारीख़ रजब जी ही जुम्मे जी रात ही मुझे हबीब करीम जो नूर मुबारक आयो सुबह जो उठा त हेडा बटे मानू गालियों पिया कन अदा का गाल बुधव न केड़ी जी रात काबे में जेके बुत रखा से सब ऊंधा पिया
अम्मा फरमाए थी हेॾा माण्हू ते ॻाल्हायो उहे पिया चवनि अदा फलाणे बादशाह जे महल जा कुंगरा मीनार किरी पिया हिन जो आवाज़ अचे अदा ईरान वारो आतिश कदो जेका बाहि कॾहिं कान विसाणी राति विसामी वई मुंहिंजो भला हाणे इहा ख़बर वठां थी अॻ में काठियूं खणी अचां काठियूं करे तोड़ पाणी कयां फरमाए थी झंग कोन्हे जबल आहे जबल में काठी काठी करे ॻोल्ह बि आहे मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो अम्मा फरमाए थी जीअं जो मां जबल ॾे काठियूं खणण वञा ॾिसां त ॿ काठियूं हिन पासे खां डोड़दियूं अचनि जीअं अम्मा जी जल्दे सज ते ॿार डोड़दा वे काठियूं डोड़दियूं अचनि हेॾा ॾिसां त टे काठियूं हेॾा डोड़दियूं अचनि लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह हेॾा ॾिसां त पंज काठियूं हितां डोड़दियूं अचनि चवनि थियूं अम्मा आमिना आईंदा काठियुनि ॻोल्हण जी तोखे ज़रूरत कान पवंदी अम्मा अचणु तुंहिंजो कमु आहे डोड़ी अचणु गॾु थियणु असां काठियुनि जो कमु आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह काठियुनि जो भाकुर भरे घर आई आहियां तोड़ पाणी करण खां बाद मश्की जो खयमि मटको त वञी पाणी भरे अचां खूह तां पर इहे जेके ॻाल्हियूं पई ॾिसां मुंहिंजो ज़हन एॾा सोच में पइजी वियो रस्सी विसरी वई ढोल विसरी वियो मां जो निकितसि ॿाहिरि जीअं जो ॿाहिरि निकितसि ॾिसां हितां बकरियुनि जो धण चढ़णु निकितो आहे पर उन्हनि खे उञ विसरी वई उन्हनि खे खाधो विसरी वियो गाह विसरी विया जॾहिं मूं ते नज़र पई त सभिनी मुंहिंजे तरफ़ डोड़ कई डोड़ी अची मुझे कदमन में पयूं मुझे पेरन मुबारकन के चिम्मियूं पयूं ॾियनि हेॾा उठ निकिता उन्हनि जी नज़र पई त उहे बि सदके या रसूल अल्लाह चवंदा मुझे वधंदा आया मुझे कदमन में सिर झुकाईंदा विया बसि महबूब जे हुक्म सां महबूब जे हुक्म सां अदावण बि हली थे आया समझी सचो रसूल उठन बिसर झुकाया महबूब जे हुक्म सां महबूब जे हुक्म सां अम्मा फरमाए थी त 9 महीना मुबारक हेॾा आवाज़ ते आवाज़नि ते आया नबी मुबारक ॾींदा रहिया वलियनि जा रूह मुबारक ॾींदा रहिया पर 9 महीननि ताईं मूंखे महसूस कोन थियो त को मां हंबल सां सभिनी वटि माऊं भेणूं काब अम्मा काब अदी न्याणी हमल सां थींदी आहे त घर वारनि खे महसूस थी वेंदो आहे अम्मा थी फरमाए त 9 महीननि ताईं न कई मके जी माई खे महसूस थियो न मूं जिंद खे महसूस ख़बर तॾहिं पई जॾहिं रबियुल अव्वल जी 12 राति घर में ॾिठमि त 3 औरतूं आयूं आहिनि जेके मके जूं कोन थियूं लॻनि पुछा कंहिं मजूं मां केरु आयो हिकिड़ी जवाब ॾिनो त मां आदम अलैहिस्सलाम जी घरवारी ॾाढी हवा आहियां ॿी चयो त मां बीबी आसिया टी चयो त मां हज़रत बीबी मरियम आहियां अॼु अवां छाजे लाइ आयो चवण लॻियूं असां मिठे मुरसल जूं दायूं बणिजी आयूं आहियूं दायूं बंदी आयूं मुझा प्यारा दोस्तो हुरू अची वयूं हज़रत अम्मा सफिया उते आ अम्मा सौबिया उते आ मुझा प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जा महबूब करीम बारी रात दुनिया जे तख्ते ते अची रहा अम्मा आमना दी फरमाए जीअं जो महबूब जे आमद जो टाइम थियो ज़मीन असां जो घर आसमान सब नूर थी विया जेड़ा तेरा नूर जो पलटू थियो सारे जग में जान सार थी विया मोहम्मद अची वियो अदा बेड़ा पार थी विया सारे जग में जान बसारे जग में जान बजन सार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया कचूं शम्स तारा बती छाहे बिजली मोहम्मद मिठे जी
अन्या ते इज्जत जली वो चवा चीन तरफन चवा चीन तरफन सच मकार थी व्या मोहम्मद अची वियो अदा बेड़ा पार थी व्या सारे जग में जान बसारे जग में जान बजन सारा जीवा मोहम्मद अची वियो बेड़ा पार थिया फरमाती 1000 किलोमीटर के फासले ते मुल्क शाम मां मक्के मां शाम जू महला तू महल पई दिस सुभान अल्लाह उठन बकरे ने गाह पे खादा उन जा दंद पई दिसा गाह पई सुना हाय 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 अम्मा सोबिया दी फरमाए तो मदीने जा साईं जी दुनिया में आया पेरियों भाकर मुंह पाक सुभान अल्लाह जी जो आया तो हिकड़ो मुबारकबाद जो आवाज हलो मुझा प्यारा अम्मा दी फरमाए त जानवर सुबह वडे सुबह जो उठी पिया थूना पिया घर जे दर जने मालिक दर खोलण पिया त चवन पिया वेठा छा कयो काय जाम रसूल जे खुलिया बाग बहर जाय जाम रसूल खुलिया बाग बहर जाए जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहर सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे ताकीद नारे हैदरी नारे पीर उलमा अहले सुन्नत भाई बाग बागीचा मोरिया बाग बागीचा मोरिया आए आए तो अनवर जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहर अदा जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहर ज़मीन जे मथां इहो हाल हो पर जेके बाग उन्हनि बागनि जो हाल छा हो अज जो फरमाए बस अंब अनारियूं के विड़ा फरिया तू तो तमरवा बाग बागीचा सब गुले गुल सभिनी ते मुर्कू मुस्कुराहट अची वयूं अंब अनारियूं अदा के विड़ा फरिया तू तो तमरा वनटण वीर वसाया सुभान अल्लाह वनटण वीर वसाया खुलिया चमन चौधर जाए राम रसूल जे खुलिया बाग बहर जाए राम रसूल जे खुलिया बाग बहर बजे आए मथे जो हाल छाओ अर्श ज़मीन आसमान ते पथरियां फर्श पत्थर सुभान अल्लाह अल्लाह से आसमान में ऐलान करायो तो जल्दी आसमान सी करो मेरा वारो मेहमान अची वियो अर्श ज़मीन आसमान ते पथरियां फर्श पत्थर
सुभान अल्लाह तारन ताबत का कयाला तारन ताबत का कयाला मुर्क्या शमसो कमर जाए दाम रसूल जे खुलिया बाग बहर जाए दाम रसूल जे खुलिया बाग बहर दोस्तों जेड़ा तेरा खुशियों थी वयूं रब पाण खुशी मल्हाई वरी अहिड़ी खुशी आहे जो असां मल्हायूं असां वटि मदीने जो साईं आयो जे असां मल्हाईंदा आहियूं त मदीने जा साईं असां वटि जलवा परोस थी अची शाबाशियूं मुबारक ॾींदा मुझे महबूब पंहिंजे ग़ुलामनि खे फरमायो मुंहिंजा ग़ुलाम ॾियो ख़बर मुंहिंजा भाइर केरनि अर्ज़ कयूं साईं असां फरमायूं न अवां मुंहिंजा असहाबी आहियो भाइर कहिड़ा आहिनि अर्ज़ कयूं साईं अवां ॿुधायो मुंहिंजे हबीब फरमायो मुंहिंजा भाइर उहे आहिनि जेके मौजूदा बि मुंहिंजा न ॾिसी सघंदा मूंखे बि ॾिसी कोन सघंदा मुंहिंजे ज़ाहिर वञण खां बाद पोइ ईमान आणींदा पर 1437 साल बि मूंखे गुज़री वेंदा लेकिन ककड़ांट जा रब्बिल अव्वल शरीफ में एड़ो मीलाद मल्हाईंदा जो मां अवां असहाबन खे रूहानी वठी वञी उन्हनि जी मोहब्बत ॾेखारींदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुबारक मोमिनो अज ककड़ांड में सुरहान आ पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पाण आ लख मुबारक मोमिनो लख मुबारक मोमिनो अज ककड़ांड में सुरहान आ पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पाण रहमतन जी बूंद सारी रात में वसंदी रही अज अर्श नूरी मलाइका हिन जलसे में आया नहीं सुभान अल्लाह रहमतन जी बूंद सारी रात में वसंदी रही अर्श अज नूरी मलाइका ककड़ांड में आया नहीं जलसे में जिब्राइल आयो जलसे में जिब्राइल आयो सुहने अरबी असार आ पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पाण पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पाण हिकिड़ी रिवायत अर्ज़ कंदो हलां किताब जो नालो मीलादुन नबी आहे उन रिवायत लिखी आहे त बगदाद शरीफ जो शहर तव्हां सम्झी विया त असांजे मुर्शिद बादशाह पीर जो ॻोठ आहे सुहिणे बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह जो शहर आहे बगदाद बगदाद शरीफ जी ॻाल्हि बुज़ुर्ग लिखी आहे हिकिड़ी घटी वेंदी हेॾा मुस्लमान जो घर आहे हेॾा यहूदी जो घर आहे जॾहिं रबियुल अव्वल शरीफ ईंदो हो मुस्लमान हीअं महबूब जो मीलाद मल्हाईंदो घर ते झंडियूं हणंदो हो देगियूं घुराईंदो हो रादारा घुराईंदो हो कासाई घुराईंदो हो फंडरूं घुराए भत चांवरनि जूं देगियूं लाहे बोड़ मानियूं करे मुंहिंजा दोस्तो पाणे वारा घुराए नात ख़ान आलिम घुराए मुंहिंजे हबीब जो मीलाद मल्हाईंदो हो मुंहिंजे हबीब करीम जो जश्न ईद मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हाईंदो हो हेॾा यहूदी जी ज़ाल पुछे थी ओ मुंहिंजा घर वारा हर साल मुस्लमान एॾो
ख़र्च करे थो हिनखे मिले छा थो असां त कॾहिं ईअं बि कोन ॾिठो आहे नंढपण खां ॾिसंदा पिया आहियूं जंहिंजी दावत थो करे उहो मदीने जो मीर बि कॾहिं हिनजे तॾे ते हली कोन आयो आहे कॾहिं हिनखे शाबाशी बि कान मिली आहे हिनखे छा थो मिले त हुन यहूदी चयो मुंहिंजी ज़ाल हे मदीने जे साईं जो अचण वारो महीनो मल्हाईंदा तारीख़ मल्हाईंदा ऐं हिननि जो अक़ीदो आहे त असांजो महबूब असांजो महिमान ख़ासि जंहिंजो मीराद आहे उहो जलसे में रूहानी तौर पर ईंदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुसलमान जो इहो नज़रियो आहे इहो अक़ीदो आहे मदीने जा साईं जलसे जे अंदर रूहानी तौर पर ईंदा त माई खे रूहानियत सम्झ में न आई तुझी रमज़न खे मां छा ॼाणा जंहिंमें इज़हार बि आहे इसरार बि आहे तुंहिंजा अहिड़ा इशारा कीअं सम्झां जंहिंमें इनकार बि आहे इक़रार बि आहे रात जो वो यहूदी उनजी ज़ाल सुम्ही पिया हाणे यहूदी जी ज़ाल ख्वाब थी ॾिसे ख्वाब थी ॾिसे त बगदाद शरीफ में उठ आया सुवना चेहरे वारा जवान उन उठन ते सवारन पर अगे उठ ते एड़ो जवान सवारा जो चंड चवाए सच जे मथो मोर न भाई कदे उबरी सनड़ो कदे उबरी गच बाखियूं जो नक तो में नाहे पिशानी पिरी जी अल्लाह चंड चवाए सच जे मथो मोर न भाई कदी उबरी सनड़ो कदी उबरी गच जेको मोह में भरई थो मच ऐं कपत मन भाया पिरी जे सुभान अल्लाह उठन वारा आया पर उठन जा पैर ज़मीन ते लगनी कोन पिया के चंगायो काफिलो जंहिंजी तरह मुजारी तोड़ सिंगारियूं सैयद जे करहम जा कोड हाणे लख लहे पई लोड जी जात निजतन जी माई जी चए अगे उठ ते जेको जवान सवार हो वाह नूर हो वाह जो हुस्न हो वाजी रोशनी मां दिल में ख्याल के एड़ा जवान मेहमान करे तरसाजन इन्हनि जी खिदमत थिए अग्यां वधी हरस्ती करे पेरे पवंदी सान चवंदी सान अल्लाह रही वञ रात बंभोर में रही वञ रात बंभोर में रही वञ रात बंभोर में है उठत आरिया जाम जामिया उठत आरिया जाम जामिया अज वागो वठंदी सान अज महारो वठंदी सान चवंदी सान अल्लाह रही वञ रात बंभोर में है चढ़ी जबल चोट ते पिया चढ़ी जबल चोट ते पिया छडड़ा कंदी सान छडड़ा कंदी सान चवंदी सान अल्लाह रही वञ रात बंभोर में अदियूं शाह लतीफ जे मियां फिट जो खोट लतीफ जे अल्लाह पहिरी बाहूं बधंदी सान पोइ मिनथूं कंदी सान चवंदी सान अल्लाह रही वञ
सुभान अल्लाह रही मैंने रात बंभोर में हाय हाय वाह साईं हुकुम फरमायो उठ हारो उठ वे भाई जी फरमायो त मां हिकिड़े मुंहिंजे महबूब जे गुलाम खां मिलियुसि फरमायो केरु आयो किथां जा आयो अॻे ठठा जेको जवान लथो आहे उहो केरु आहे अवांजो वॾेरो आहे सरदार आहे के मुल्क जो बादशाह आहे माई के मुंहिंजे महबूब जे गुलाम फरमायो माई वॾेरो सरदार न वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन असीं उन जा गुलाम आहियूं हे असांजो हबीब आहे जिते खुदा जी खुदाई आहे उते मुंहिंजे मुस्तफा जी मुस्तफाई आहे सुभान अल्लाह ए 18,000 जहाननि जो बादशाह आहे असीं हुन जा साथी आहियूं जोड़े जोड़ जहान जी पाण कयाई परवार हादी हामी हाशमी सरदारे सरदार पुसवे सहाबन सथ में मुझ मस्जिद बनियादार हुआ चार चंगा चौधार अदा है कहे दा हबीब से सुभान अल्लाह वाह सही बात भाई साहब अर्ज कयो त मूंसा अवां जो महबूब ॻाल्हाईंदो मूंसा ॻाल्हाईंदा साहबा किराम फरमान लॻा ॻाल्हाईंदा रसूल महिरबाना भाई साहब अॻियां वई मुंहिंजे महबूब खे सलाम थी करे मुझा प्यारा महबूब सलाम थी करे तो मुझे हबीब सलाम जो जवाब माई अर्ज कयो मदीने जा शहंशाह मां अञा मुसलमान कान आया मुझे हबीब फरमायो अज तू मुसलमान थी वे सुभान अल्लाह जी जो फरमायो तो कलम जारी थी आई कलम जारी थियो बाबा बोले आई सुभान अल्लाह फरमाया तो आग ते इश्की दोवी बराबर पर इश्क दस एक वधेरा अल्लाह सुभान अल्लाह आग ते साड़े कखु काने पर इश्क साड़े तन मेरा आग ते ताई पानी ठारे पर दसो इश्क दा दारू केड़ा सुभान अल्लाह बुल्ले शाह उठे कुछ नहीं सुझदा जिथे इश्क ने लाया डेरा सुभान अल्लाह माई कलमू परी मुसलमान साईं के अर्ज की किबला जे खैर में अचण थियो बंदा फरमायो असा जो गुलाम आ अमा जे घर जे सामू घर आ हर साल इन महीने में मिलाद कंदो आ असा उन जी दावत ते ईंदा सुभान अल्लाह असा उन के शाबाशी ॾियण जे ला असा उन के ॾिसण जे ला ईंदा आहियूं दावत में शरीक थींदा आहियूं माई साहब अर्ज कयो मुंहिंजा पुनल अञा होॾां देर आ नाथ खान अचनि ॿिया आयासीं मुझसे अब्दुल गनी लतीफी के अर्ज रखियो त असां बि थका हलो ॿ टे ॾींहं खां जेको ॿार दौरे ते आहे दादू खां निकितो आहियां ॾींहं जो प्रोग्राम करे त तारीख़ प्रोग्राम मुंहिंजी मेरी पार तो ॾी टेम जी जिसे हाणे अञा सबर करियो अञा आऊं त वञा पए छा माहौल आहे नाथ खान कहिड़ा आया आहिनि छा ईअं माई साहब अर्ज कयो सोना अञा हुते नाथ खान पिया अचनि अञा स्टेज सेक्रेटरी पानी पियो खाए अञा कोन पतो आहे अञा आलिम कोन पता आहिनि तेसि ताईं मुंहिंजे ग़रीबाणे कखन में कदम घुमाए वाह सही वाह हाय पिटाई दा दोपर में तो मुझो नानो साईं दावत कबूल कई त हलो पेरी नमाई जे घर गंद जनी जे गोद में अदा बाबूड़ा पोशाक गंद जनी जे गोद में बाबूड़ा पोशाक अज उन्हन जी ओताक राजार जी आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुर्ब केड़ा थी वया ही ख्वाब हो न ख्याल हो ये सदे भर में बिहारों तोरी फकीरी हाल हो सुभान अल्लाह उन दावत
दावत में मदीने जा साईं आया त अॼु असांजे रंद बिरादरी जी दावत में मदीने जा साईं सुभान अल्लाह सोना हबीब शाबाशी ॾींदा बरकतुनि जा मींहं वसाईंदा इंशाअल्लाह ताला मुंहिंजा प्यारा दोस्तो आऊं चवंदो आहियां अदा कंहिंखे माइटाणी मिल्कियत मिलंदी आहे त पोइ अदा अब्दुल गनी जहिड़ा जवान चवंदा अदा संभाल माइटाणी मिल्कियत आहे तो पगर पसीनो कोन वायो आहे यार क़दर कजां अदा तोखे बनी भली मिली आहे यार कमाए जा क़दर कजां ख़ैर आबाद करे न छॾजां अबानी मिल्कियत आहे अदा तोखे गाॾी मिली आहे इन जी पार दाऊं तोखे चवंदा आहियां हे मुंहिंजा प्यारा दोस्त असांखे अहिड़ो नबी मिलियो आहे सुभान अल्लाह हाणे क़दर कयो पंहिंजो पाण खे सुधारियो पंहिंजा अमल सुधारियो पाड़े वारनि सां भलो हलो माउ पीउ जी इज़त ख़िदमत कयो नंढे वॾे जो अदब हया कयो हर मां भेण जी साझा कयो अदब हया कयो जो क़यामत जे ॾियारे उथूं त मुंहिंजा प्यारा दोस्तो सभु नबी मलाइक रसूलुल्लाह ॾे निहारे चवनि त कहिड़ो घोट कहिड़ा ज्ञानी सुभान अचो गजी जो सही पढ़ो ना अब भेजा जो ऐ मदीने जा पीरी तो ते सलातू ऐ सलाम ऐ मदीने जा पीरी तो ते अर्ज कन प्या उम्मती तो ते सलातू ऐ सलाम ऐ मदीने जा पीरी तो ते सलातू ऐ सलाम